अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन भेरे कराची में ही माल आंदो है। वड्डियूं मेयूं आंदियूं आहिनि, तव्हां चेक कयो। अगर तव्हांखे वठणियूं आहे, कोई भी शौक़ीन हज़रात आहिनि त उहे राब्तो कनि भले। ॾिसो पंहिंजी रेंज जे हिसाब सां ही तव्हांजे लाइ हींअर मेयूं आंदियूं आहिनि। अॼु नंढियूं सुभाणे वॾियूं। ऐं जेको वठणु चाहे थो, नंबर मां डिस्क्रिप्शन में हणी छॾींदुसि, तव्हां राब्तो करे सघो था। हीअ ॾिसो केॾियूं न माना प्यारियूं नंढियूं आहिनि। ऐं थड़नि बड़नि में बि तव्हां चेक कयो, सफ़ा ग़रीब आहिनि। ऐं कीअं गाह खे लॻियूं पियूं आहिनि सभु बटारियूं। ॾिसो हीअ ॾिसो, गाह मां बूथ ई न पियो कढनि। अड़े बूथ त कढ मामा, मामू कोन्हे मामी अथव। हीअ ॾिसो कंदे ई न पई कढे, ज़ोरी परे कंदो तॾहिं बि न कढंदव। हीअ ॾिसो गाह खे कीअं लॻियूं पियूं आहिनि। त इहे अथव हींअर जेके जिन्सी भाॼियूं अची वियूं आहिनि, ख़ानदानी भाॼियूं अथव। हीअ ॾिसो कीअं माना गाह खे लॻियूं पियूं आहिनि बटारियूं। थड़नि बड़नि में बि माना भलियूं अथव। कराची मां आयूं अथव ख़ासि तव्हांजे लाइ। हिन भेरे इहो जेको अथव सिस्टम कयो आहे, जेके बि शौक़ीन हज़रात आहिनि, धारणु चाहिनि था, वछूं पंहिंजी रेंज जे हिसाब सां अची नंढड़ियूं जेके त इहे वठी सघनि था। ॾिसो केॾियूं न माना प्यारो माल आहे, तव्हां ॾिसी वठो। वधीक तव्हां पंहिंजी रेंज जे हिसाब सां हिननि मां जेका बि वठणु चाहियो वठी सघो था। ऐं रेट जी फ़िलहालु मूंखे ख़बर न आहे, इन करे नथो ॿुधाए सघां। पर इहो ॿुधाए सघां थो त माना अंदाज़ो हिकिड़ो, जीअं हाणे 50,000 खां लख रुपए जे विच में ई तव्हांखे मिली वेंदी भली भाॼी हिते। यानी कि घटि में घटि 50,000 हुजनि तव्हां वटि, ऐं वधि में वधि जेको सो लख हुजणु घुरिजे। त लख रुपया त मूं वॾी रक़म चई ॾिए, हिन खां तव्हांखे घटि मिली वेंदी। पर हाल ॾिसी वठो तव्हां, वधीक हिते अची तव्हां चेक करे वठिजो। गाह बाह चरण जूं भलियूं अथव। ऐं अॼु नंढियूं सुभाणे वॾियूं, ॾिसी वठो। जेका तव्हांखे पसंदि अचे वकाए वञिजो। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।